जे महीने में जावा यारो हसनी भी आ हुसैनी भी आ आले अली भी आ औलाद नबी भी आए ऐं ॾाढो हसीना पीरन जो पीर जाओ आ मां खुशी मलाई अल्लाह मूंखे बचड़ो हेड़ो ॾिनो आ भले अहिड़ियूं अमड़ियूं सदा मुरकन पिट जे घोट फरमायो त भले मरकन माइरो सदियों सालिहन महशर जे मैदान में उन्हनि ॾहूड़ा दाज मिलल ॿियनि वेचारियनि यर उजागा अजाया कया बचड़ो जाओ आ पीरनि जे पेर जे अम्मा ॾाढी ख़ुशि थी आ पंहिंजे बचड़े खे थञ ॾिनई आ खीर पे प्यारे पर दस्तगीर थञ न पियो वठे अमर परेशान आ बचड़ो ॾाढो प्यारो आ बचड़ो ॾाढो हसीन आ ख़बर न आहे कंहिंजी नज़र लॻी वई आ या का बीमारी लॻी वई आ जी जलमा सॼो ॾींहुं इंतज़ार में आहे ओसियड़े में आ परेशानीअ में आ पर जॾहिं महिल मग़रिब जी अज़ान आहे मुसलमाननि रोज़ो खोलियो आ त सोणे दस्तगीर बि खीर पीअण शुरू कयो आहे माना एडी शान वारो जो जमदे ही जाम अमर जे पेटा ही रोज़ो रखी पिया लाखिण लतीफ़ फरमायो त मुना तूर सीना सदा सनासियन सजदे में सैयद चवे जर गोडा गोदड़ियन वकान काब कौसैन औ अदना तना गायन मन अल्लाह वलीयुल्लज़ीन आमनू युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन-नूर अहड़े पर वखर मूसा सईका जोगे जुंग जुलन तो सैयद चवे सदन यार कल पुछी थो कहड़ी इन सुभान ते मज़ो कोन या तव्हां जा लंगर कोन कयो आहे जे कयो आहे त पोइ घणो खाई आयो लंगर करे उठा त साईं अधु सभी घणो खाधो आहे ॻाल्हाइनि बि कोन था सुभान अल्लाह बि नथा चवनि या त थकी पिया आहियो अञा त मूंखां पोइ साईं के भला सैयद हसन शाह बि नात पढ़ंदो मौलाना फैज़ अहमद बयानु कंदो मौलाना अब्दुल कयो बयानु कंदो अॼु काबू हुयो मौलवी मां फसी मज़ो तॾहिं अचे जॾहिं जमात ॻाल्हाए न मूंखे लॻे तव्हां थकी पिया आहियो कंहिं जलसे में मौलवी पे बयानु कयो त मौलवी साहिब चयो आहे जेके थका हुजो उहे ॿई हथ मथे खणो त सिबरी हथ मथे खयां हिकिड़ो हमरा हो ते हथ कोन खयो त मौलवी साहिब पुछो यार लॻे तूं थको कोन आहीं कि साईं आऊं एॾो थको आहियां जो मूंखां हथ खॼे ई कोन हाणे ख़बर कीअं पए पंहिंजी पहिरीं मुलाक़ात आहे जेसिताईं अवां ॻाल्हाईंदा न सुभान जो आवाज़ न ईंदो तेसिताईं मज़ो न ईंदो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह पीर जो पीर अब्दुल कादिर जिलानी एडे शान वारो आ एडे मान वारो आ यारो कुर्बान वञा बचड़ो कंहिंजो